नाज़रीन, ठट्टो जंपी लिंक रोड मुकम्मल तौर ते तबाह थी वियो आहे। रवासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तफ़सीलात पेश आहे ठट्टो मां महबूब बुरोही जी रिपोर्ट। जी नाज़रीन, ठट्टे जे इंतहाई अहम रोड ते मौजूद आहियूं। ठट्टे जेके कोहिस्तान सां ॻंढींदड़ ठट्टो जंपी रोड जेका 28 खां 30 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे, पर उन जी हालत तव्हां ॾिसी सघो था त हीअ हालत आहे हिन रोड जी। गुज़र डिघे अरसे खां वठी हीअ रोड तबाहाली जो शिकार आहे, पर हिन रोड जी बहालीअ लाइ कॾहिं बि कमु न थी सघियो आहे, जंहिं सबबि हीअ रोड हंधा हंधा उखड़जी तबाह थी चुको आहे। हितां गाॾियूं जेके हलनि थियूं उहे इंतहाई ख़तरे हेठि हुजनि थियूं, जंहिं करे माण्हू जेके आहिनि परेशान हाल हुजनि था ऐं उन्हनि जी जेका सूरत हाल आहे उहा हितां जी माण्हुनि खे मुलाक़ात पुल वटां वञिणो पवे थो ऐं माण्हुनि खे तमामु घणी जेका आहे सफ़री सहूलियत जेका आहे उहा परेशान हाल आहिनि। उहे माण्हू उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। रोड जी सूरत हाल इहा आहे, सॼो टुटो पियो, गाॾियूं असांजी तबाह थी वयूं, शांख टुटी, हर ॻाल्हि हिन में माना अधु कलाक रोड उन अढाई 3 कलाक असांखे लॻी था वञनि। हितां वञूं था ठटे वरी वापसी दिलि कोन थी चए हिन रोड सां वरी अचूं। मरीज़ जेको खणी था वञूं को त अधु में माना इस्पार थी थो वञे। तक़रीबन 20 साल खां मथे थी रोड ठहे ई कोन थो। हितां जा चूंडियल नुमाइंदा हिन तरफ़ को बि तवजो कोन था ॾियनि। को बि सर तवजो कोन था ॾियनि। 20 साल खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, रोड टुटी तबाह थी वियो आहे। काफ़ी भेरा असां चूंडियल नुमाइंदनि खे ज़िले इंतिज़ामिया सिंध हुकूमत खे बि रड़ियूं कयूं आहिनि, पर के रोड ठाराए कोन थो। हींअर जेके गुज़रियल जेके बरसातूं पयूं हुन में जेके पुलियूं हुयूं, ख़ासि करे सभु समूरियूं पुलियूं जेके आहिनि सभु पाणी लोड़े खणी वियो आहे। रोड ते गाॾियूं हलनि कोन थियूं, असांजी गाॾियूं जेके त तबाह बर्बाद थी वियूं आहिनि। रोज़ हादसा थियनि था। हिते जेको बीमार माण्हू आहे सो अस्पताल ताईं कोन थो पहुची सघे। केतिरा दफ़ा जेको एहतिजाज कया आहिनि, तॾहिं बि माना हिन रोड जी केरु मालिकी करण लाइ तयारु कोन्हे। साकरे खां पियो अचां, हिते HST टीचर आहे, मुंहिंजी जंपीर में रिहाइश आहे। साकरे वेंदा आहियूं डेली स्कूल, सो सुबुह 6 बजे निकिरंदा आहियूं त बि स्कूल पुॼी कोन सघंदा आहियूं। सिर्फ़ु जंपी ठट्टो रोड असांखे जेको सो ॾाढो तंग कंदो आहे। रोड हंधे माॻी उखड़ियो पियो आहे। रोड ते मोटरसाइकिल ते हलण जेकी जॻह कोन्हे त किथां मोटरसाइकिल माण्हू कढे। असां अपील करे सघूं था, वधीक ॿियो छा था करे सघूं त भई आया जंपी ठट्टे ज़िले जी वॾी UC आहे, तंहिंजे रोड जी हालत लॻी पई त पोइ तव्हां ॿुधायो कहिड़ी तरक़ी थींदी, छा थींदो, आम माण्हू छा थींदो। अचां वियो ॻोठ हाजी रमज़ान हेजी वियो। केॾा पिया वञो जंपी पिया वञो। रोड जी छा सूरत हाल आहे? रोड जी सूरत इहा लॻी पई हालत ॾिस भला, बरसाति पए थी त पोइ माण्हू तव्हां गुज़रे माना मचे बि कोन थो सघे। तबाह थियो पियो, सॼो रोड सॼो ख़तमु थियो पियो। केरु कोशिशि कोन थो करे रोड ठाराइण? न केरु बि कोन्हे हिते। सयाऊं ठट खां पिया केॾा पिया वञो? नूरियाबाद। भला ही रोड जी हालत आहे, इन सां त तव्हांजी गाॾियूं तबाह थी वेंदियूं। छा करियूं, मजबूरी आहे। को ॿी त औकात का बि कान्हे, न को पंहिंजो ठाहे सघूं था, न को रोड अहिड़ो आहे जिते हली सघूं था। हुकूमत या चूंडियल नुमाइंदा हिन रोड जी ठाहिण लाइ कोशिशि कोन था वठनि? सही, इहो त मशाला ही रोड खे तक़रीबन त मुंहिंजे ख़्याल 30 साल थिया आहिनि इन ई हाल में। रोड सॼो ख़तमु थियो पियो आहे। हिकु अधु कलाक जो 15 2.5 कलाक वठूं था, थोरो गाॾी ज़्यादा हलायूं त आंटे मां टुटियो था वञूं, गाॾियूं बुक सां जूं ख़तमु थियो वञे, माण्हू बीमार खणूं त उहो पूरो थियो वञे। 10 सालनि खां वठी वैल में ई धणी नथो थींदो। जेकॾहिं हीअ रोड ठही वञे त 20-25 मिंटनि जो रस्तो आहे, पर अॼु ॾींहं ताईं न के चूंडियल नुमाइंदे, न MPA, न MNA हिन रोड जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ तंज़ीमनि एहतिजाज बि रिकॉर्ड कराया आहिनि। साईं मुराद अली शाह खे, अयूब मल्ला, तव्हां महबूब बुरोही खे बि जेको इहो यादि ॾियारियो त जंपी ठट्टो रोड, पर इहे सिर्फ़ु वाइदनि जे हद ताईं आहे। अञा ताईं का बि इहा सूरत हाल कोन्हे। जी सूरत हाल इहा आहे त रोड जी हालत तव्हां ॾिसी रहिया आहियो। रोड जी हालत इलाही ख़राबु आहे, माण्हुनि खे इलाही तकलीफ़ आहे। असीं सरकार सां मुतालबो करते ही रोड जल्द खां जल्द ठाराए वञे। कॾहिं खां ही रोड जी हालत? इन रोड खे काफ़ी साल थिया आहिनि, काफ़ी टाइम खां ही रोड ईंदी आहे। असांजो इहो मुतालबो आहे त ही रोड जल्द खां जल्द ठाराए वञे। हिन मां माण्हू खे सहूलियत ऐं माण्हू जूं परेशानियूं ख़तमु थींदियूं, जेके मसइला मसाइल आहिनि उहे सभु इंशाअल्लाह ख़तमु थींदा। कैमरामैन अली मोहम्मद जोकी सां गॾु महबूब बुरोही, KT न्यूज़ ठट्टो। ऐं नाज़रीन, इहो तव्हांजूं ख़बरूं तठूं था हिकु मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदासीं हेडलाइन सां गॾु। ॾिसंदा रहो KTN न्यूज़। ज़्यादा पैदावार